नाज़रीन, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते तालुके चंबर में स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील रवाह अशरफ मंगरियो। जी अशरफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नाज़रीन आगाह कंदो त चंबर में अॼु ॿिए ॾींहुं बि जेको सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते तालुके चंबर में पेटफ जे सॾ ते स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसरनि जी तालाबंदी करे समूरो कारोबार जेको बंदि कयो आहे। चंबर तालुके सदर खान मोहम्मद खान कालरू, बचल कुंभार, ज़ोइनल कुंभार ऐं ॿियनि जे सॾ ते स्कूलनि खे तालाबंदी करे स्कूल समेत रेवेन्यू, पैरामेडिकल अमले ऐं ॿियनि सरकारी ऑफिसनि खे तालाबंदी करे छॾी आहे। चंबर सरकारी मुलाज़िमनि जो चवणु आहे त सरकार जेसिताईं असांजा मुतालबा जेके जाइज़ मुतालबा आहिनि तस्लीम न कंदी, एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ॿिए पासे मिसण, जारकी, यूनियन पाक संगार, मुबारक जरवार समेत समूरा स्कूल बंदि पियल आहिनि। चंबर तालुका अस्पताल मिसण, संजर चांग, शादियूं वलारी, बेगन जरवार समेत ॿियनि सरकारी अस्पतालनि में दवाऊं वठण लाइ आयल मरीज़ पूरे सख़्तु परेशान, जॾहिं त एहतिजाज कंदड़ जो चवणु आहे जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा तेसिताईं एहतिजाज कयो वेंदो। ऐं अॼु ॿिए ॾींहुं चंबर में सिंध एम्प्लॉइज़ जे सॾ ते चंबर तालुके में पेटल जे सॾ ते स्कूलनि में सरकारी ऑफिसनि जी तालाबंदी कई वई, जंहिंमें सदर मोहम्मद खान कालू, बचल कुंभार, ज़ोइनल आबिद ऐं ॿियनि पारां सख़्तु एहतिजाज कयो वियो। जी अशरफ, अवां जी महिरबानी।